एकम इविदित्रम, भगवान सिर्फ हिकिड़ो आहे। ना चासि कसित जनिता न जतिपा, ना तस्या प्रतिमा अस्ति, तस्या रूपम न दृश्यते, न कश्चित् चक्षुषा प्रतीयते, अंधात्मा प्रविशन्ति या असंबुद्धि या पास्ते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र वेद में, यजुर्वेद में, अथर्ववेद में, सामवेद में ऐं भविष्य पुराणा में जेतिरा भी किताब आहिनि हिंदू मज़हब जा, उन्हनि सभिनी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतम ऋषि आख़िरी पैगंबर जो ज़िक्र मौजूदु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र मौजूदु आहे। बाय नेम अहमद। हिंदू मज़हब में शराब पीअणु, हिंदू धर्म में ऐं मज़हब इस्लाम में यकसानियत। वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह वअमिल सालिहन वक़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल या अहलल किताब तालो इला कलमातिन सवाअन बैनना व बैनकुम, चओ ए अहले किताब खे अचो उन ॻाल्हि जी तरफ़ जेकी तव्हां ऐं असां में यकसा आहे, हिकु जहिड़ी आहे। उहा कहिड़ी आहे? अल्लाह नअबुदु इल्लल्लाह, त असां वर्शिप न कंदासीं, असां इबादत न कंदासीं सवाइ अल्लाह साईं जी। हाणे इहा आयत त ख़ुसूसन ज्यूस, क्रिश्चियंस, ईसाई ऐं यहूदियुनि लाइ हुई, मगर इहा आयत सभिनी मज़हब जेके बि मज़हबनि जा किताब आहिनि, मां त इहे सम्झां थो त इहा आयत सभिनी लाइ हिकिड़ी ओपनिंग की आहे। अचो हाणे ॾिसूं था पिया अॼु जो जेको तबसरो आहे हिंदू मज़हब ते आहे। हिंदू मज़हब ते ॻाल्हाइण खां पहिरियां ऐं दीन इस्लाम में जेकी यकसानियत आहे इन खे ॻाल्हाइण खां पहिरियां असां ॾिसूं था हिंदू मज़हब जो तसवुरु छा आहे, हिंदू मज़हब जो ज़िक्र कहिड़नि किताबनि में आहे। हिंदू मज़हब जो जेको नालो आहे उहो हिंदू मज़हब जे किताबनि में नथो मिले। हिंदू मज़हब इहो हिकु हिंदू जेको लफ़्ज़ आहे इहो मिसनोम आहे। इहो पहिरियों चकर यूज़ कयो वियो हुयो, अरबन ऐं पर्शियन यूज़ कयो हुयो, जेके इंडस रिवर, इंडस दरिया जे भरिसां रहंदा हुया ऐं सिंधू दरिया जे। त जॾहिं हिजरत करण वारा ॿाहिरां अरब आया त उन्हनि खे मुखातिब थी करे चवनि पिया त हे हिंदू आहिनि। असली जेको वर्ड आहे उहो आहे सनातन धर्म, पर असां ॾे इहो मशहूरु थी वियो आहे त हे हिंदू आहे। पर जियोग्राफिकल जेको आहे उहो हिंदू इन जे करे चयो वेंदो आहे जेको इंडिया में इंडस रिवर में ऐं सिंधू दरिया जे भरिसां रहियो वियो हुजे त उनखे चइबो आहे हिंदू। हाणे इलाही काफ़िन पंडितनि ऐं स्वामियुनि जे नज़दीक जेके वैदिक धर्म जेको वेदा खे फॉलो करे उनखे चइबो आहे सनातन धर्म ऐं उन जे मञण वारे खे चइबो आहे वेदंतिस्ट। अचो हाणे हलूं था पिया त हिंदू मज़हब में किताब कहिड़ा आहिनि। हिंदू मज़हब जा जेके किताब आहिनि उहे ॿ आहिनि। उहे हिकिड़ो आहे श्रुति ऐं हिकिड़ो आहे सुमृति। श्रुति में जेके आहिनि उहे ख़ुदा जो किताब मञियो वेंदो आहे ऐं उनखे सभ खां वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे। ऐं सुमृति खे ख़ुदा जा लफ़्ज़ न आहिनि मया वेबा, उहे इंसाननि जा लिखियलु आहिनि। उन में लॉज़ आहिनि, उन में रूल्स आहिनि, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। हाणे अचूं था पिया सनातन धर्म में ख़ुदा जो तसवुरु। हाणे अगरि तव्हां कंहिं हिंदू खां पुछंदव त उहो केतिरनि ख़ुदानि ते बिलीव कंदो आहे, त कोई चवंदा 22, कोई चवंदो 22 करोड़, कोई चवंदो 100। त उन्हनि में हिकिड़ो पैंथियज़म जो आइडिया अची वियो आहे। उहे चवंदा आहिनि हर शइ ख़ुदा आहे। असां मुस्लमान चवंदा आहियूं हर शइ ख़ुदा जी आहे। हाणे इन जो फ़र्क़ु कीअं ख़तमु थींदो? तालो इला कलमातिन सवाअन बैनना व बैनकुम। अचो उन ॻाल्हि जी तरफ़ जेकी तव्हां ऐं असां में यकसा आहे। उहा कहिड़ी आहे? अल्लाह नअबुदु इल्लल्लाह, त असां वर्शिप न कंदासीं, असां इबादत न कंदासीं सवाइ अल्लाह साईं जी। हाणे अगरि तव्हां पुछंदव कंहिं हिंदू पंडित खां या वरी हिंदू हिकिड़े पढ़ियल लिखियल खां जेको किताबनि जो इल्मु रखंदो हूंदे, त उनखां अगरि तव्हां पुछंदव त उहो चवंदो त सिर्फ़ु हिकु ख़ुदा जी इबादत कई वञे। ऐं अगरि असां ॾिसूं त सनातन धर्म जा किताब ख़ुदा जे बारे में छा था चवनि, त लिखियलु आहे। अगरि तव्हां पढ़ंदव चंदोग्या उपनिषद आदिया 6 भाग 2 ऐं श्लोका पहिरीं, उन में लिखियलु आहे एकम इविदित्रम, मतिलबु भॻवानु सिर्फ़ु हिकु आहे, ॿियो कोई भॻवानु न आहे। ऐं अगरि तव्हां पढ़ंदव श्वेता उपनिषद आदिया 6 श्लोका 9, ना चासि कसित जनिता न जदिबा, उन भॻवान जा कोई बि वालिदेन न अथसि, न माता अथसि न पिता अथसि। अगरि तव्हां पढ़ंदव श्वेता उपनिषद आदिया 4 श्लोका 19, ना तस्या प्रतिमा अस्ति, उन भॻवान जी का बि प्रतिमा न आहे, का बि पेंटिंग न अथसि,
का भी इमेज न अथसि। अगर कोई चवे तो त भगवान जी इमेज आ, भगवान के कोई इमेज दे तो त असां उनके ॿुधाईंदासीं त तव्हां श्वेता श्वेता उपासनर्स आदिया 4 श्लोका 19 जे खिलाफ़ न वञो। ऐं लिखियलु आहे श्वेता श्वेता उपासनर्स आदिया 4 श्लोका 20 तस्या रूपम न दृश्यते न कश्चित् चक्षुषा प्रतीयते। त उन भगवान जो रूप कोई भी नथो ॾिसी सघे, उन भगवान के कोई भी आम अख सां नथो ॾिसी सघे। ऐं अॻिते हली करे लिखियलु आहे भगवत गीता आदिया 7 श्लोका 20 त जेके माण्हू नफ़सानी ख़्वाहिशात पैसे जे कॾ लॻंदा आहिनि त उहे कूड़नि ख़ुदानि जी इबादत कंदा आहिनि। कुझु तर्जुमनि में लिखियलु आहे त उहे मूर्ति पूजा कंदा आहिनि। लिखियलु आहे भगवत गीता आदिया 10 श्लोका 3 त मां भगवान पैदा न आहियां थियो, मुंहिंजी का बि ॼमार न आहे, मां सभिनी आलमनि जो रब आहियां। ऐं अॻिते हली करे लिखियलु आहे वेद आदिया नंबर 12 मंत्रा नंबर 3 ना तस्या प्रतिमा अस्ति। वेद में भी लिखियलु आहे त उन भगवान जी का भी प्रतिमा न आहे, का भी पेंटिंग न अथसि, का भी इमेज न अथसि। अॻिते हली करे लिखियलु आहे यजुर्वेद आदिया नंबर 40 मंत्रा नंबर 8 त मां भगवान उन भगवान जो कोई भी अक्स न आहे। ऐं लिखियलु आहे यजुर्वेद आदिया 40 मंत्रा नंबर 9 अंधात्मा परविशंति या संबुद्धि या पास्ते। जेके माण्हू अंधात्मा मतलब ऊंधाई में दाख़िल थियनि था, अंधात्मा परवशंती या असंबुद्धि या पास्ते, उहे माण्हू अंधकार में दाख़िल थियनि था जेके पूजा करनि था नेचुरल थिंग्स जेके पाण खां क्रिएट कयूं वञनि, मतलब हवा पाणी बाहि ऐं पत्थर हर शइ हुन में इन्वॉल्व थी वञे। ऋग्वेद किताब पहिरियों हिम 164 ऐं मंत्रा नंबर 46 में लिखियलु आहे एकम सत विप्रभु विद्धांते। मतलब भगवान वो हिकिड़ो ई आहे, संत उनखे इलाही नालनि सां पुकारींदा आहिनि। असांखे कोई एतिराज़ न आहे, छो जो क़ुर शरीफ़ में भी आहे त अल्लाह साईं जा इलाही मख़सूस सुठा नाला आहिनि, तव्हांखे जेको वणे उन नाले सां पुकारियो। ऐं अगरि असां ॾिसूं ऋग्वेद में लिखियलु आहे किताब नंबर 2 हिम नंबर 1 में त उन भगवान जा 33 नाला आहिनि। ऐं ऋग्वेद किताब 2 हिम 1 ऐं मंत्रा नंबर 3 में उन जो लफ़्ज़ जेको आहे ब्रह्मा इस्तेमालु थियो वियो आहे। अगरि तव्हां ट्रांसलेट कंदो इनखे त ब्रह्मा जी माना आहे क्रिएटर, ख़ालिक। त असांखे कोई एतिराज़ न आहे त अल्लाह साईं खे कोई ख़ालिक थो चवे या ब्रह्मा चवे थो। अगरि उहो चवे थो त ब्रह्मा जा 4 सिर आहिनि ऐं 4 हथ अथसि, 4 पेर अथसि, त असां उनखे ॿुधाईंदासीं, असां मुस्लमान उन्हनि ते एतिराज़ कंदासीं त तव्हां पंहिंजे वेद जे श्वेता श्वेता उपासना आदिया 4 मंत्रा नंबर 19 वेद आदिया 12 मंत्रा नंबर 3 के खिलाफ़ था वञो, जंहिंमें लिखियलु आहे ना तस्या प्रतिमा अस्ति। ब्रह्मा सूत्रा जेको आहे हिंदू मज़हब जो सनातन धर्म जो, उहो कहिड़ो आहे एकम ब्रह्म द्वितीया नास्ते नेना नास्ते किंचन। भगवान सिर्फ़ हिकिड़ो ई आहे, ॿियो नाहे नाहे नाहे, सिर्फ़ हिकिड़ो ई भगवान आहे। हाणे तव्हां ॾिठो त हिंदू धर्म सनातन धर्म में वैदिक धर्म में ख़ुदा जो तस्वुर छा आहे, सिर्फ़ु भगवान हिकिड़ो आहे, उनजी का भी मूर्ति न आहे, का भी पेंटिंग न आहे। हाणे असांखे इहो थियणु खपे त असां मुस्लमान भाइर पंहिंजे हिंदुनि दोस्तनि खे दावत ॾियूं दीन इस्लाम जी, त उहे पंहिंजा किताब पढ़नि। हाणे असां अचूं था पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र वेद में, यजुर्वेद में, अथर्ववेद में, सामवेद में ऐं भविष्य पुराना में जेतिरा भी किताब आहिनि हिंदू मज़हब जा, उन्हनि सभिनी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतम ऋषि आख़िरी पैगंबर जो ज़िक्र मौजूदु आहे। हाणे अगरि तव्हां पढ़ंदव भविष्य पुराना पर्वतरी खंडतरी अदितरी श्लोका 5 खां 8 ताईं, त उन में लिखियलु आहे त हिकु मलेचिया ईंदो मुरस्तल खां, ऐं उहो उनजो नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो, ऐं राजा बूज उनखे इस्तक़बाल कंदा ऐं उनखे पंजगढ़ में निहाईंदा ऐं चवंदा तव्हां आहियो पूरी इंसानियत लाइ मोकिलिया विया आहियो रहमत बणाए करे। अगर तव्हां कुरान शरीफ पढ़दो सूरह अंबिया में लिखियलु आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन, असां मोकिलियो आहे सिर्फ़ु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरी इंसानियत लाइ रहमत बणाए। त इहा भविष्यवाणी असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते एप्रोप्रिएट फिट थी थिए। हाणे मलेशिया छा खे चइबो आहे, मलेशिया संस्कृत वर्ड आहे। मलेशिया चइबो आहे हिजरत करण वारे खे। असांखे ख़बर आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां मदीने हिजरत कई आहे। ऐं मुरस्तल संस्कृत वर्ड आहे, इनखे मुरस्तल खे चइबो आहे रेगिस्तानी इलाइक़ो।
असांखे ख़बर आहे त अरब जेके आहिनि मको उन टाइम रेगिस्तानी इलाइक़ो हुयो, त इहा भविष्यवाणी असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ काफ़ी भविष्यवाणियूं आहिनि। भविष्य पुराना पर्वतरी, खंडतरी, अदितरी, श्लोका 10 खां 27 ताईं त दुश्मन खे ख़तमु करण लाइ हू हिकिड़े ॿिए खे मोकिलींदो, ए राजा तोखे मलेशिया जी ज़मीन ते वञण जी ज़रूरत नाहे, ऐं उनखे हिकिड़ो फ़रिश्तो ईंदो आहे इंसानी शिकिल में ऐं चवंदो आहे त मुंहिंजे मञण वारे जो खतनो कयो वेंदो ऐं उहो सिर ते चोटी न रखंदो ऐं उनजी दाढ़ी उगाईंदो ऐं उहो गोश्त खाइण वारो हूंदो ऐं सूअर जो गोश्त न खाईंदो ऐं उनजो नालो हूंदो मुसलमान ऐं उहो हक़ खे क़ाइमु करण लाइ, आर्या धर्म खे क़ाइमु करण लाइ मैदान जंग में विढ़ंदो। अगरि तव्हां ॾिसंदव त इहा भविष्यवाणी जेकी आहे ऐं उहो उठ हलाईंदड़ हूंदो, इहा भविष्यवाणी असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ ॾिसंदव। तव्हां अगरि तहक़ीक़ कंदव त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ फिट बीठी आहे। ऐं अॻिते लिखियलु आहे अथरावेद किताब 20 हेम 127 मंत्रा नंबर 1 खां वठी करे 14 ताईं नारा शंसा जो ज़िक्र आहे त हिकिड़ो नारा शंसा ईंदो, 60,000 उन जा दुश्मन हूंदा। अगरि तव्हां नारा शंसा खे ट्रांसलेट कयो था, नारा माना नर माना माण्हू, शंसा माना प्रशंसा कंदा आहियूं न पाण त तारीफ़ करण जे लाइ, त इन जी जेकॾहिं अगरि तव्हां नारा शंसा खे ट्रांसलेट कयो था अरबिक में या उर्दू में, त उन जी माना थींदी मोहम्मद, जेको तारीफ़ करण जे लाइक़ु हुजे। उन जो ज़िक्र आहे भविष्य पुराना में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बाय नेम ज़िक्र आहे। ऐं अगरि तव्हां हिस्टोरिकल बैकग्राउंड ॾिसंदव, अगरि तव्हां तहक़ीक़ कंदव, तव्हां गूगल ते वञी करे सर्च कयो त उन टाइम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उन टाइम आया त उहे उन वक़्तु मके जी आबादी घणी हुई, त उन टाइम में एप्रोप्रिएट 60,000 दुश्मन हुया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा। उन टाइम 60,000 आबादी हुई मके जी ऐं उहो ऋषि उठ हलाईंदड़ हूंदो। अगरि तव्हां ॾिसो त कोई बि ब्राह्मण खे उठ हलाइण जी इजाज़त न आहे। लिखियलु आहे मुनस्तिमती आदिया नंबर 11 श्लोका 202 में मना थियल आहे कंहिं बि ब्राह्मण खे उठ हलाइण खां। ऐं काफ़ी जेके आहिनि प्रोफेसीज़ मौजूदु आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं। लिखियलु आहे अथरावेद किताब 20 हेम 21 मंत्रा नंबर 6, लिखियलु आहे अथरावेद किताब 20 हेम 21 मंत्रा नंबर 7, लिखियलु आहे ऋग्वेद किताब पहिरियों हेम 53 मंत्रा नंबर 9, लिखियलु आहे सामवेद अग्नि मंत्रा नंबर 64 ऐं इन में इहो लिखियलु आहे त उहो ऋषि पंहिंजी माउ जो खीरु न पींदो। ऐं असांखे ख़बर आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी माउ बीबी आमना जो खीरु न आहे पीतो, बीबी हलीमा जो पीतो आहे। नारा शंसा जो ज़िक्र मौजूदु आहे, काफ़ी जेके आहिनि हवाला मौजूदु आहिनि। लिखियलु आहे ऋग्वेद किताब 1 हेम 18 मंत्रा नंबर 9, ऋग्वेद किताब 1 हेम 106 मंत्रा नंबर 4, ऋग्वेद किताब 1 हेम 142 मंत्रा नंबर 3, ऋग्वेद किताब 2 हेम 3 मंत्रा नंबर 2, ऋग्वेद किताब 7 हेम 2 मंत्रा नंबर 2, ऋग्वेद किताब 10 हेम 64 मंत्रा नंबर 3, ऋग्वेद किताब 10 हेम 182 मंत्रा नंबर 2, यजुर्वेद आदिया 20 मंत्रा नंबर 37, यजुर्वेद आदिया 20 मंत्रा नंबर 57, यजुर्वेद आदिया 21 मंत्रा नंबर 31, यजुर्वेद आदिया 21 मंत्रा नंबर 55, यजुर्वेद आदिया 28 मंत्रा नंबर 2, यजुर्वेद आदिया 28 मंत्रा नंबर 19, यजुर्वेद आदिया 28 मंत्रा नंबर 42। नारा शंसा जो जेको ज़िक्र मौजूदु आहे काफ़ी किताबनि में मौजूदु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र मौजूदु आहे बाय नेम अहमद। अहमद चइबो आहे जंहिंजी तारीफ़ कई वञे, जेको तारीफ़ करे पंहिंजे ख़ुदा जी। लिखियलु आहे सामवेद उत्तरचिक मंत्रा 1506 में, लिखियलु आहे सामवेद इंदिरा आदिया 2 मंत्रा नंबर 152 ऐं लिखियलु आहे यजुर्वेद आदिया 31 मंत्रा नंबर 18 में भी ज़िक्र आहे। ऋग्वेद किताब 8 हेम 6 मंत्रा नंबर 10 में भी ज़िक्र आहे। अथरावेद किताब 8 हेम 5 मंत्रा नंबर 16 में भी ज़िक्र आहे। अथरावेद किताब 20 हेम 126 मंत्रा नंबर 14 में भी ज़िक्र आहे। इहा जेकी भविष्यवाणी आहे इहा असांजी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाय नेम मौजूदु आहे अहमद सां। ऐं लिखियलु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्रोफेसी लिखियलु आहे भगवत गीता पुराना खंड 12 आदिया श्लोका आदिया 2 श्लोका 18 खां 20 ताईं लिखियलु आहे त उहो विष्णु यास जे घर पैदा थींदो। हाणे विष्णु यास अगरि तव्हां इनखे संस्कृत वर्ड आहे, इनखे अगरि तव्हां ट्रांसलेट कंदव न अरबिक में त अब्दुल्ला थींदो। अब्दुल्ला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फादर जो वालिद साहब जो नालो हुयो। त विष्णु यास चइबो आहे अल्लाह साईं जे, विष्णु माना रब ऐं
यास माना उनजो बानो, त विष्णु यास माना अब्दुल्ला अल्लाह साईं जो बानो। हिंदू धर्म में ऐं मज़हब इस्लाम में यकसानियत। हाणे अगरि तव्हां ॾिसंदव त सूअर जो गोश्त जेको आहे, खिंज़ीर जो गोश्त, उहो हराम कयो वियो आहे दीन इस्लाम ऐं मज़हब सनातन धर्म में। लिखियलु आहे सूरे माइदा में सूरे नंबर 5 ऐं आयत नंबर 90 में त अल्लाह साईं सूअर जो गोश्त हराम कयो आहे। ऐं अगरि तव्हां हिंदू धर्म खे ॾिसंदव त मनुस्मृति आदिया 9 श्लोका 235 में लिखियलु आहे, पंडित जो क़तल करण वारो ऐं सूअर खाइण वारो, इन्हनि खां तव्हां लातालुकी कयो, इन्हनि खे राजा खे इन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। लिखियलु आहे मनुस्मृति आदिया 9 श्लोका 238 त उन माण्हुनि खे सज़ा मिलणु खपे जेके सूअर जो गोश्त खाईंदा आहिनि। ऐं हिंदू मज़हब में शराब पीअणु कीअं आहे अचो ॾिसूं। लिखियलु आहे मनुस्मृति आदिया 11 श्लोका 54 में त शराब गंदगी मां ठहंदो आहे ऐं उन जे करे कोई बि राजा, कोई बि इंसान, आम इंसान खे शराब न पीअणु खपे। तव्हां ॾिसंदा हूंदव हिंदुनि में इहो बि मतिलबु हिकिड़ो मैनिपुलेट थी वियो आहे त उहे शराब पीअण खे जाइज़ सम्झा आहिनि, लेकिन उन्हनि जा वेद छा था चवनि त शराब जेको आहे गंदगी मां ठहे थो, कोई बि राजा, कोई बि इंसान न पीअणु खपे शराब। ऐं अॻिते बि ज़िक्र आहे शराब जो, मनुस्मृति आदिया 7 श्लोका 46 खां वठी करे 50 ताईं ऐं मनुस्मृति आदिया 9 श्लोका 255 ताईं, मनुस्मृति आदिया 11 श्लोका 115, ऋग्वेद किताब 8 हेम 2 मंत्रा नंबर 12, ऋग्वेद किताब 8 हेम 21 मंत्रा नंबर 14 में ज़िक्र आहे त शराब जेको आहे कंहिं बि इंसान खे, कंहिं बि ब्राह्मण खे शराब न पीअणु खपे ऐं उनखे सज़ा मिलणु खपे।